गबोल वासिन जो पुलिस की ज़्यादतियुनि ख़िलाफ़ धरणो। गबोल बिरादरी जे माण्हुनि हनीफ़ गबोल, मोहम्मद अमीन, कारी इम्तियाज़ ऐं ॿियनि जी अॻवानी में धरणो हंयो। पुलिस ॿिनि ॼणनि खे गिरफ़्तार करे असांजी क्रेन मशीन बि काहे वई आहे। ॻोठाणनि ॿुधायो आहे। ॻोठाणनि चयो त पुलिस जान मोहम्मद गबोल ऐं इनायत खे छॾण लाइ रिश्वत घुरे थी, मजबूर थी धरणो हंयो आहे। धरणे जे हवाले सां ॿुधायूं पिया आदिलपुर में ॻोठ जान मोहम्मद गबोल वासिन पुलिस जी ज़्यादतियुनि ख़िलाफ़ धरणो हंयो आहे। गबोल बिरादरी जे माण्हुनि हनीफ़ गबोल, मोहम्मद अमीन, कारी इम्तियाज़ ऐं ॿियनि जी अॻवानी में धरणो हंयो आहे। पुलिस ॿिनि ॼणनि खे गिरफ़्तार करे असांजी क्रेन मशीन बि काहे वई आहे। ॻोठाणनि ॿुधायो आहे। पुलिस जान मोहम्मद गबोल ऐं इनायत खे छॾण लाइ रिश्वत घुरे थी, मजबूर थी धरणो हंयो आहे। ॻोठाणनि ॿुधायो आहे। पुलिस जी ज़्यादतियुनि ख़िलाफ़ ॿुधायूं पिया ॻोठ जान मोहम्मद गबोल वासिन धरणो हंयो आहे। तफ़सील मालूम कयूं था। टेलीफोन लाइन ते मौजूदु आहे घोटकी मां माजिद संगड़। जी माजिद संगड़, छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुलु आदिलपुर थाणे ये आदिलपुर लॻो गाॾी आवटे गबोल बिरादरी के माण्हुनि पारां गुज़िरियल सालनि खां आदिलपुर खनपुर मार रोड ते तंबूअ ॾेई करे दायरनि खे बाहियूं ॾेई धरणो वेठल आहिनि। जॾहिं त आदिलपुर पुलिस आदिलपुर थाणे मोकिलियल थियल एसएचओ आहे उन ते इल्ज़ाम कयो आहे त आदिलपुर थाणे एसएचओ असांजे नौजवान खे 3 ॾींहंनि खां खंभे गुम करे छॾियो आहे। जंहिंजी जेका त ॿोरी रिश्वत आरोप करण जो चई रहियो आहे। जॾहिं त रिश्वत न ॾियण जे करे असांजे नौजवान खे कयो आहे। ऐं जॾहिं त मौजूदु जेके गबोल बिरादरी जा माण्हू आहिनि हनीफ़ गबोल, मोहम्मद अमीन गबोल ऐं कारी इम्तियाज़ जेकॾहिं आदिलपुर पुलिस असांजे माण्हुनि खे जी ठीकु आहे। अपडेट करण लाइ माजिद कल अपडेट करण लाइ महिरबानी।